पंजाब जो गुणो वॾो वज़ीर ऐं पीटीआई जो मरकज़ी सदर परवेज़ इलाही गिरफ़्तार। एंटी करप्शन पुलिस परवेज़ इलाही खे लाहौर में घर ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो। परवेज़ घटक ऐं सत केस जी भी गिरफ़्तारी जा इतला। आमिर मीर चवण आहे त परवेज़ इलाही जी गिरफ़्तारी दौरान बि मज़ामत कई वई आहे। गाॾी जा शीशा तोड़े परवेज़ इलाही खे ॿाहिरि कढियो वियो। अॻूणे वॾे वज़ीर ख़िलाफ़ एंटी करप्शन कानून तहत कार्रवाई कई वेंदी। हुकूमत IMF जो कर्ज प्रोग्राम अणपूरो ई ख़त्म करण जो फ़ैसिलो करे छॾियो। बजट खां पोइ नए प्रोग्राम लाइ आलमी मालियाती इदारे सां ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो। नओं कर्ज मुआहिदो मौजूदा प्रोग्राम खां वधीक सख़्त हूंदो। IMF सां नओं बेल आउट पैकेज 3 सालनि खां वधीक अरसे जो हूंदो। रुपए जे अघ में वाध। ओपन मार्केट में डॉलर 12 रुपया सस्तो थी वियो। अघ में लाख खां पोइ डॉलर जी क़ीमत 299 थी वई। मुल्क बोसान जो चवण आहे त डॉलर जे अघ में 25 रुपया घटाई थी चुकी आहे। डॉलर जे अघ में लाते साफ़दार स्टेट बैंक जो गवर्नर मुबारक जा हक़दार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त शहीदनि यादगारनि खे नुक़सान पहुचाईंदड़ कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। 9 मई जे विगोड़नि तां ध्यानु हटाइण लाइ इदारनि ते इल्ज़ाम हया पिया वञनि। मुल्क मां नफ़रत ऐं क़ौम खे विरहाइण जी सियासत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। कानून लागू कंदड़ इदारनि ऐं पुलिस खे बदनाम करण खां पासो करणु घुर्जे। अॻूणे MPA अमीर बख्श भुट्टो ऐं उनड़ ख़ानदान जे अल्लाह बख्श उनड़ बि तहरीक इंसाफ़ खे अलविदा करे छॾियो। उस्मान डार जे भाउ आमिर डार तरफ़ां बि PTI खां रस्ता धार करण जो ऐलान। अमीर बख्श भुट्टे जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जा समूरा उहिदा छॾे हू फ्रंट बहाल करे रहियो आहे। अल्लाह बख्श उनड़ जो चवणु आहे त 9 मई वाक़िअनि खां पोइ तहरीक इंसाफ़ सां गॾु हलणु मुमकिन नाहे। बलोचिस्तान में पाक ईरान सरहद ते दहशतगर्दनि जी चेक पोस्ट ते हमले में पाक फ़ौज जा 2 जवान शहीद। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त केच ज़िले जे इलाइक़े संगवान में दहशतगर्दनि हमले में पाक फ़ौज जा 2 जवान शहीद थी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस कामयाबी सां दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणायो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां क़ौमी सलामती कमेटी जो इजलास सुभाणे तलब। आला सियासी ऐं फ़ौजी क़यादत शिरकत कंदी। क़ौमी सलामती सिक्योरिटी बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान। कुकिंग ऑयल के अंदर जो 60 से 70 रुपए की कमी है। इसी तरह जो आटे की गंदुम की कीमत में 35 से 40 रुपए की कमी है। डॉलर प्राइस जो नीचे आई है। हम भी चाहते हैं आज आटा 35 रुपए हो जो 5 साल नवाज शरीफ की हुकूमत में था। हम चाहते हैं कि आज मुल्क के अंदर जो चीनी है वो 52 रुपए की है। हम चाहते हैं मुल्क के अंदर CPEC जैसे मंसूबे आए और मुल्क की नौजवान है उसको तरक्की और कारोबार के मौके मिले। वारी वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो आहे त PTI हुकूमत मैशियत जो बेड़ो बोड़े मुल्क जो देवालो कढण जी कोशिश कई। मुआशी इस्तेहकाम लाइ इत्तेहादी हुकूमत जूं कोशिशूं जारी रहियूं आहिनि। अटे ऐं खाजरे तेल जे अघनि में घटाई थी आहे। LPG जो घरेलू सिलेंडर भी 1000 रुपयनि खां वधीक सस्तो थियो। मैशियत मुकम्मल तौर ठीकु करण में कुझु वक़्तु लॻंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अवाम खे हर मुमकिन रिलीफ ॾियण जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार कमरुज़्ज़मान कायरा जो आहे त सियासी छिकताण खे नओं रंग ॾियण जी कोशिश कई पई वञे। सोशल मीडिया ते गिरफ़्तार औरतुनि बाबति ग़लति वावेला थी रही आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां इंतकामी कार्रवाई जो तासिर दुरुस्त आहे। 9 मई विगोड़नि में मुलविस कंहिं बि जवाबदार खे बख़्श न कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट अदालती सुधारनि बाबति बिल ते पार्लियामानी कमेटी जो रिकॉर्ड हासिल करे वरितो। अदालती सुधारनि बाबति केस जी ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी। चीफ जस्टिस उमर अताब बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हुकूमत खे अदलियाती कानून साज़ी बाबति सुप्रीम कोर्ट सां सलाह मशवरो करणु घुर्जे। ख़ुशी आहे त पार्लियामेंट ऐं हुकूमत हिक जहिड़नि कानूननि में तरमीमूं करे रही आहे।
ऑडियो लीक्स बाबत जांच कमेटी तरफा गैर हाजिरी ते अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे पुट नजम साकिब खे नोटिस ईंदड़ गिरफ़्तारी ते पेश न थियण ते गिरफ़्तारी वारंट जारी करण जी धमकी। कमेटी जे चेयरमैन रोहिल असगर जो चवणु आहे त नजम साकिब खे सज़ा न पर सफ़ाई जो मौक़ो ॾेई रहिया आहिनि। चीफ जस्टिस जो पुट बि पाण खे चीफ जस्टिस सम्झे थो। छा आइन शहरनि जी कॉल जी रिकॉर्डिंग की इजाज़त ॾे थो? इस्लामाबाद हाईकोर्ट तरफ़ां जवाब तलब। वफ़ा घरू वज़ारत ऐं पीटीआई खे धुर बणाइण जी हिदायत। एरज़ाज़ हसन, मखदूम अली खान, रज़ा रबानी ऐं मोहसिन शाहनवाज़ राजा अदालती मददगार मुक़रर लिखत हुकुमनामे में चयो वियो आहे त ॿुधायो वञे त छा आइन ऐं कानून शहरनि जी कॉल जी सर्विलेंस ऐं ॻुझी रिकॉर्डिंग जी इजाज़त ॾे थो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त हाफ़िज़ नईमुर रहमान जे हथ में कराची जो मेयर थियण जी लकीर ई ॾाघे। पीटीआई जा माण्हू जमायत इस्लामी खे वोट ॾियण खां इनकार करे चुका आहिनि। हाफ़िज़ रहमान 160 वोट बि खणी न सघंदो। पीपी वटि मेयर जी चूंड में नंबर पूरा आहिनि। 15 जून ते ख़बर पइजी वेंदी त मेयर केरु थींदो। 9 मई जे विगोड़नि में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। को बि बेगुनाह माण्हू जेल में न आहे। महदूद वसीलनि बावजूदि ॿारनि जी तालीम ते ध्यानु ॾिनो पियो वञे। महांगाई सबबि तालीम ते बि असर पिया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची सर्कुलर रेलवे बाबति आला सतही इजलास। सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि जी शिरकत। केसीआर मंसूबे जो दस्तावेज़ी कम जल्द मुकमल करण जी हिदायत। वॾे वज़ीर साहिब चवणु आहे त केसीआर मंसूबो ॿीहर चीनी अख़्तियारनि खे मोकिलियो वियो आहे। उमेद आहे त मंज़ूर थी वेंदो। इंशाअल्लाह रिथा जल्द मंज़ूर कराए कम शुरू करायो वेंदो। दादू में प्रोफेसर अजमल सावंत जे कातिरनि जी गिरफ़्तारी लाइ JWC जी एहतजाज जी रैली। नौ अॻवान जो चवणु आहे त प्रोफेसर अजमल सावंत जा वारिस अञा ताईं इंसाफ़ लाइ वाझा रहिया आहिनि। क़बाइली झेड़नि संबंधी में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। अजमल सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार करे जाम ताईं पहुचायो वञे। जैकबाबाद पुलिस जो सदाम लाशारी वारे मामले में यूटर्न नौजवान मुक़ाबले दौरान साथियुनि जी फायरिंग में मारण जी दावा। केस में मुख़्तियार कयो वियो आहे त पुलिस मुक़ाबले दौरान सदाम लाशारी पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। वाक़े वारे हंध तां सदाम लाशारी मौल हालत में मिलियो। ठुल में सियासी समाजी धुरनि तरफ़ां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। कराची, फैज़गंज, गढ़ी खेरे, टंडे, गुलाम हिंद, पडीडन ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अख़बार जो चवणु आहे त सदाम लाशारी खे कूड़े पुलिस मुक़ाबले में क़द करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। SHO ठुल समेत वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जवार वेझो कान्हे इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। ॻोठ अबूबकर लुंड में जवाबदार पंहिंजी भाइटी इन नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। खानपुर में बानी देर सां घरवारी क़त्ल। ॻोठ घंवर वडाणी में जवाबदार खून जे नाले औरत खे क़त्ल करे छॾियो। शिकारपुर वेझो मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान नौजवान बेदरीअ सां क़त्ल। ॻोठ मारून काके पोटो में हथियारबंद सनाउल्लाह काके पोटे खे क़त्ल करे छॾियो। खानपुर महर ऐं मीरपुर माथेलो में ॿिनि नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ वारसनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। अख़बार जो चवणु आहे त पुलिस हद जो तकरार ॼाण आहे। ॿिन्ही नौजवाननि खे बाज़ियाब कराइण लाइ तयारु नाहे। धाड़ियल फोन करे नौजवाननि खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि।
ठटे मकड़ी में पानी की खोट खिलाफ शहरन जो एहतजाजी मुज़ाहिरो। सुभाणे मुकम्मल शटर बंद हड़ताल जो ऐलान। आंड चवण आहे त ठटे मकड़ी शहर में पानी जो हथरादो बहरान पैदा कयो वियो आहे। बिजली गैस जे बहरान सौ शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बदीन में पानी की खोट ज़हरीले पानी के छोड़ खिलाफ मोहानन जो औरतुन ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो। डाउन स्ट्रीम में पानी की खोट ख़त्म न थियण ते तहरीक हलाइण जो ऐलान। अॻवान जो चवण आहे त सामुंडी पट्टी में पानी की खोट सबबि मच्छीअ जी पैदावार मुतासिर थी रही आहे। सरहदुनि जो ज़हरीलो पानी भी समुंड में छोड़ कयो पियो वञे। डाउन स्ट्रीम में पानी न छॾियो वियो त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। भारत एशिया कप पाकिस्तान में न कराइण जी ज़िद ते क़ाइम। भारतीय मीडिया जो चवण आहे त पाकिस्तान हलंदड़ साल एशिया कप में शरीकी न थींदो। ACC जे ईंदड़ इजलास में पाकिस्तान खे आगाह कयो वेंदो त टूर्नामेंट श्रीलंका में थींदी।